नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर ख़ास में खबर ॾींदा हलूं त मीरपुर ख़ास में हाई कोर्ट की बहाली लाइ वकील बिरादरी तरफां एहतजाज करे कैंप कायम करे छॾी। ज़िले बार काउंसिल मीरपुर ख़ास के सदर मीर परवेज़ टालपुर, नायब सदर आसिफ चौधरी, जनरल सेक्रेटरी मसूद लेगारी, शौकत रायमो, कांजी मेघवाड़, सतराम ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ज़िले बार काउंसिल उहिदेदारनि मेंबरनि वॾे अंग में शिरकत करे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट के साम्हूं नए बार इमारत अॻियां वकील बिरादरी पारां हाई कोर्ट की बहाली लाइ एहतजाज करे कैंप कायम करे छॾी। इन मौके ते वकील बिरादरी जे अॻुवान चयो त मीरपुर ख़ास डिवीज़न जी हैसियत रखंदड़ आहे, जंहिं करे मीरपुर ख़ास उमरकोट थर पार्कर जी आवाम खे हाई कोर्ट जी सहूलियत न हुअण करे वॾी मुश्किलात पैदा थिए थी। हितां जी आवाम खे हैदराबाद हाई कोर्ट वञण सां वॾी मुश्किलात पिण दरपेश थिए थी। इन्हनि चयो त जदोजहद में सियासी, समाजी, अदबी, मज़हबी धुरियुनि सां लाॻापियलनि खे भरपूर सहकार करे आवाज़ बुलंद करण में मदद कई वञे त जीअं हितां जी आवाम खे सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच जी सहूलियत मिली सघे। हिननि मुतालबो कंदे अपील कई है मीरपुर खास जी आवाम के हाई कोर्ट की सहूलत फराहम करे ॾिनी वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।